अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइफ लाइन साण करे तव्हां जो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमार हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर अथव हिन प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा मीज़ल्स से कंदासीं, उरड़ीअ बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेके उरड़ी बि चवंदा आहियूं, खसरो बि चवंदा आहियूं, उन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। छो त कुझु ताज़ो ई 2-3 ॾींहंनि में या महीने ॾेढ में सिंध जे अंदरि जेको आहे सो उरड़ीअ जा कुझु केस थिया आहिनि। छो त इहा जेका उरड़ीअ जी बीमारी उहा ख़ासि तौर ते नंढड़नि ॿारनि में तमामु घणी थींदी आहे ऐं उन करे जेकॾहिं उनजो सही ऐं प्रॉपर इलाजु न कजे त उहे ॿार जेके आहिनि उहे कॉम्प्लिकेशन में या मुंझारनि में हलिया वेंदा आहिनि ऐं आख़िर में हली अॻिते वञी करे उहे मौत जो शिकार बि थी सघंदा। त असां तव्हांखे ॼाणींदासीं त उरड़ी थींदी छो आहे, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, उनजो इलाजु छा आहे। तव्हां बि असांखे जेको सो फ़ोन करे उरड़ीअ बाबति को बि सुवाल पुछी सघो था। अॼु उरड़ी असांजो मौज़ू आहे। उन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको डॉक्टर आहे उहो आहे डॉक्टर मोहम्मद नवाज़ गाहो, जेके पाण चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि आगा खान यूनिवर्सिटी में। ऐं डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उरड़ीअ जो बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि या उनजो इलाजु छा आहे। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर मोहम्मद नवाज़ गाहो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते आया। डॉक्टर साहब, ॿारनि जी बीमारी जी हिकिड़ी तमामु ॿारनि में जेका हिकिड़ी अहम बीमारी आहे उरड़ीअ जी, अॼु असां उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। कुझु अरसो साल या ॾेढ पहिरीं उरड़ी जी तमामु असां वटि हिकिड़ी वॾी वबा फैली हुई। त सभ खां पहिरीं त मुंहिंजे नाज़रीन खे ॿुधायो त उरड़ी या खसरो या मीज़ल्स आहे छा? ॾिसो, जीअं मुख़्तलिफ़ वायरल इन्फेक्शन हूंदा आहिनि, जीअं नज़लो ज़ुकाम आहे, खंघि आहे, या मुख़्तलिफ़ जेके इन्फेक्शन थियनि था जेके विचंदड़ सॾिबा आहिनि, अहिड़े नमूने सां उरड़ी बि हिकिड़ो जेको आहे सो विचंदड़ बीमारी आहे जेका हिकिड़ो वायरस आहे, मीज़ल्स जो वायरस हूंदो आहे जंहिंखे मार्बली वायरस चवंदा आहियूं। उहो जेको आहे सो ख़ुदा न ख़ास्ता ब्रेकडाउन थिए थो कंहिं न कंहिं वजह सां। ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे जेको नज़ले ज़ुकाम जे करे जेको आहे जहिड़े नमूने सां फैलिजे थो, अहिड़े नमूने सां हवा में मौजूदु हूंदो आहे। ऐं उहो ख़ुदा न ख़ास्ता जेके इम्यूनो कम्प्रोमाइज़ ॿार आहिनि, जिन जी ग्रोथ घटि आहे, या अंडरवेट ॿार आहिनि, या जिन में कुझु माइक्रोन्यूट्रिएंट डिफिशियंसी, उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ बि अची वेंदी आहे ऐं उन में इहो इन्फेक्शन थी वेंदो आहे जेके अॼुकल्ह त तक़रीबन हर को डायग्नोज़ कंदो आहे, घर वारा ख़ुदि ई खणी ईंदा आहिनि। इहो जेको वायरस आहे इहो ईंदो किथां आहे, इहो बेसिकली असांजे ॿारनि ताईं असां ताईं पहुचे थो? इहो ॾिसो, मुख़्तलिफ़ सीज़नल हिकिड़ो क़िस्म में ब्रेकडाउन थींदो आहे जंहिंमें हवा में मौजूदु हूंदो आहे। पोइ जेके ॿार इम्यूनाइज़ न हूंदा आहिनि या ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि खे वैक्सीनेशन न थियल हूंदी आहे, उहे कंहिं न कंहिं ड्रॉपलेट इन्फेक्शन थ्रू जेको आहे सो थी वेंदो आहे। कंटाजिनस आहे, जीअं हिकिड़े ॿार खे अगरि थिए थो त उनखां पोइ जेके बि ॿार पसगिरदाई में आहिनि या उन्हनि जे हिसाब सां उहो हवा में शामिलु थी थो वञे। त जीअं मूं तव्हांखे ॿुधायां, जीअं नज़लो ज़ुकाम फैलिबो आहे, अहिड़े नमूने सां हीअ फैलजणु शुरू थी वञे। विचड़ंदड़ बीमारी आहे त ठीकु आहे। छा इहो जेको मीज़ल्स जो वायरस आहे या खसरे जो या उरड़ीअ जो जेको वायरस आहे, इहो इंसाननि में बि आहे, इंसाननि खां इंसान ताईं अचे थो? इहो जेको आहे सो आहे त इंसाननि ते फ़िलहाल जेको जेका स्प्रेड थिए पई आहे इंसाननि में थिए पई, ऐं तमामु घणो हिकिड़ी मॉर्बिडिटी ऐं मोर्टिलिटी ॿई हिन जी जेके प्रेज़ेंटेशन्स आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सो असांखे जेके केसिस मिलनि पिया उहो एतिरो ब्रेकडाउन वधी थो वञे जो जेके एज लिमिट जिन ॿारनि जी मीज़ल्स न थियण जे करे उन्हनि खे बि थिए पियो। जीअं 7 महीननि जो ॿारु आहे, 6 महीननि जो ॿारु आहे, 8 महीननि जो ॿारु आहे, उन्हनि खे बि थिए पियो। हा, उनजो असुलु वज़ह त मीज़ल्स त हिकिड़ो क़िस्म जो इन्फेक्शन आहे जंहिंमें ॿार खे शुरू में नज़लो ज़ुकाम खंघि थिए थो, उनखां पोइ हुनखे नज़लो ज़ुकाम जंहिंमें वधणु शुरू थिए थो त पोइ आहिस्ते आहिस्ते बुखार तमामु तेज़ थी वञे थो। न, उन ते अचां थो उन्हनि जो निशान। हाणे जेकॾहिं इहो वायरस असां इंसान में मौजूदु आहे, सॼी दुनिया में आहे, जेकॾहिं हिकिड़े ॿार खे या हिकिड़े इंसान खे आहे त उनखां ॿिए ताईं कीअं थो पहुचे? ॾिसो, क्रॉस इन्फेक्शन आहे, क्रॉस इन्फेक्शन आहे, जीअं वबाई बीमारी फैलिबी आहे। हीअ मुख़्तलिफ़ हवा कंटाजिनस डिज़ीज़ आहे। अच्छा, हीअ सिर्फ़ु हिकिड़ो असां पाकिस्तान जो मसइलो कोन्हे पियो, वर्ल्ड जो मसइलो आहे, दुनिया में इहो वायरस आहे। ठीकु आहे। 1.2 मिलियंस जेके ॿार अफेक्ट थियनि था हर साल जेको आहे सो दुनिया में, ऐं उन जे करे डेथ्स बि थियनि थियूं, सिर्फ़ु न सिर्फ़ु पाकिस्तान में। कीअं थो फैलिजे? जेकॾहिं हिकिड़े ॿार खे तव्हां सम्झो त मीज़ल्स थी वियो आहे, शुरू थी वियो आहे, त उनजे हथु लॻाइण सां, उनजे जेका रतूबतनि सां या उनजे खंघण सां इहो वायरस कीअं थो ॿिए ॿार ताईं या ॿिए इंसान ताईं कीअं? ॿिए ॿार ताईं जो सोर्स ऑफ इन्फेक्शन मां त ॿुधायो ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे। हवा में जेके खंघि कई उहा हवा में वियो, ॿिए साह खयो, ॿार खंघे थो, ॿार खे टच कयो वञे थो, हिकिड़ी बिस्तरे ते 2-3 ॿार या ॿिया ॿार अची हुन सां गॾु खेॾनि था या रांदि कनि था त उन्हनि खे जेको आहे सो लॻी थो वञे। त हीअ हिकिड़ो जो कंटाजिनस हिक ॿिए खे लॻंदड़ बीमारी आहे, टच करण सां बि थिए थी। उन सां गॾोगॾु जेको आहे सो हिकिड़े ओवर क्राउडेड घर आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ एज जा ॿार मौजूदु आहिनि, उन ॿार खे खंघि थिए थी त हू जेको आहे स्प्रेड थिए थो, हवा में स्प्रेड थो थिए। स्प्रेड थियण खां पोइ पकड़िजे थो, पकड़जण खां पोइ जेतिरो। अच्छा, इहा जेका बीमारी आहे उरड़ीअ जी, इहा वॾनि में बि थी सघे थी या न रुगो मोस्टली नंढनि में? न, वॾनि में बि आहे। वॾनि में थिए थी, मोर देन 20 ईयर्स में काफ़ी जेके केसिस अचनि था, वॾनि में बि आहे। पर घणो त जेकॾहिं शिकार थियनि था उहे 6 मंथ खां मथे जेके ॿार आहिनि
6 खां वठी केसि 6 महीननि खां इन जो जेको आहे सो जेका लिमिट त आहे कान का, पर अंदाज़ ॿारनि जे लेवल ते 10 सालनि ताईं 6 सालनि खां वेंदे 5 सालनि ते जेके ॿार आहिनि उहो घणो शिकार थियनि उहे था। घणो 6 महीननि खां वेंदे हा जेको आहे 5 सालनि ते ॿार तमामु घणो शिकार थियनि था। उन में छा आहे जो एतिरो जेका आहे इम्यूनिटी हूंदी न आहे, त इन करे ख़ुदा न ख़ासि जंहिं ॿार खे इम्यूनाइज़ेशन न आहे थियल त उनजी उन ते वधीक हमिलो थींदो। अच्छा, कीअं ख़बर पए हिकिड़े ॿार खे जेकॾहिं उरड़ी थी आहे, जेकॾहिं खसरो थियो आहे, त उनजूं निशानियूं कहिड़ियूं हूंदियूं, उनजो साइन सिम्टम्स कहिड़ा हूंदा? कीअं माउ खे वालिदिन खे ख़बर पए त हीअ निशानियूं अहिड़ियूं जो फ़ौरन डॉक्टर ॾे वञिजे? ॾिसो, हीअ जेके हिनजी वॾी में निशानी जेको चई वेंदी आहे उहा चवंदा आहिनि त हिन जिस्म ते ॻाढ़ा ॻाढ़ा दाणा निकिरनि था। ठीकु आहे, हिकु त पर दाणा बेसिकली जेको ॿार खे मीज़ल्स थिए थी उनजो इन्फेक्शन घटि में घटि 3 खां 4 ॾींहं उनखे थी चुको हूंदो आहे। अच्छा, इन्फेक्शन थी वेंदो पहिरीं थी वेंदो आहे, थी वेंदो आहे, उन में ॿार खे दाणा वाणा न निकिरंदा आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ उन ॿार खे जेको आहे सो नज़रो ज़ुकाम शुरू थी वेंदो आहे, खंघि थियणु शुरू थी वेंदी आहे, जंहिंखे असां नज़रो ज़ुकाम खंघि ऐं वायरल इन्फेक्शन काउंट कंदा आहियूं। उन खां पोइ उनजी अखियूं जेके आहिनि से काफ़ी ॻाढ़ियूं थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि ऐं बुख़ारु तमामु तेज़ तमामु हाई ग्रेड थियणु शुरू थी वेंदो आहे। 3 ॾींहं 4 ॾींहं तमामु घणो एंटीबायोटिक वठण जे बावजूदि बुख़ार में जेको आहे सो को कमी कान थींदी आहे। 3-4 ॾींहंनि जे फेज़ खां पोइ उन ॿार में जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते दाणा निकिरणु शुरू थी वेंदा आहिनि, ख़ासि तौर ते कननि जे पुठियां जेके दाणा निकिरंदा आहिनि ऐं जेको पोयां कंध खां वठी आहिस्ते आहिस्ते फैलबा शुरू हूंदा आहिनि। उहे हिकिड़ा नंढड़ा माइन्यूट ॻाढ़ा 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 गुलाबी कलर जा दाणा हूंदा आहिनि, जीअं ॼार विछायल हूंदी आहे। ईअं पोइ आहिस्ते आहिस्ते उहो जेको दाणा आहिनि आहिस्ते आहिस्ते हेठि पखिड़िबा वञिबा। पहिरीं जेके चहिरे ते ईंदा, चहिरे खां पोइ जेको आहे सीने ते ईंदा, पोइ पेट ते ईंदा। इहो हिकिड़ो पूरो बॉडी जेका आहे सा उन में इन्वॉल्व थी वेंदी आहे, पूरे जिस्म ते निकिरी ईंदा आहिनि। जॾहिं जिस्म ते निकिरी ईंदा आहिनि त उहो हिकिड़ो तमामु क्रिटिकल फेज़ हूंदो आहे, जंहिंमें जेको आहे सो ॿारु तमामु तकलीफ़ महसूसु कंदो आहे। कुझु इहे साॻा दाणा अंदरि मुंहं में निकिरी ईंदा आहिनि, कोपलाक स्पॉट्स चवंदा आहिनि, जेके हिकिड़ा क़िस्म जा ख़तरनाक निशानी आहिनि। इहे दाणनि जे करे ख़ुदा न ख़ासा कंजक्टिवाइटिस थी वेंदी आहे, अखियुनि ते जेको आहे सो काफ़ी नुक़सानु थींदा आहिनि। विटामिन ए जी अगरि कंहिं ॿार में कमी आहे, उनखे ख़ुदा न ख़ासा मीज़ल्स थी वई आहे, तमामु घणो उन में नुक़सानु थींदो आहे। अखियुनि जी बीनाई ख़तमु थी सघे थी, नज़र ख़तमु थी सघे थी। त इन नमूने सां इहे दाणा आहिस्ते आहिस्ते पूरे जिस्म ते, पाण ते कॉम्प्लिकेशन ते बाद में ॻाल्हाईंदासीं। इहे निशानियूं आहिनि, जेकॾहिं दाणा निकिरणु शुरू कनि, तेज़ बुख़ार हुजे त वालिदिन खे घुरिजे त दाणा निकिरणु थियनि, ॿार खे खंघि खटो हद खां वधीक थी वञे, तमामु घणो ॿार जेको आहे सुस्तु ऐं निढाल थी वञे ऐं पूरे जिस्म ते दाणा अची वञे, मतिलबु त हिन ॿार खे मीज़ल्स थी वई आहे। फ़ौरन डॉक्टर ॾे वञणु घुरिजे। ॾिसो, डॉक्टर ॾे त बिल्कुलु जीअं ई दाणा निकिरनि त उनखे अर्ली जेको आहे सो डायग्नोज़ करणु खपे त हीअ मीज़ल्स आहे। उनजे लाइ उन ॿार खे थींदी, जंहिंखे हिकिड़ो दफ़ो दाणा निकिता उन्हनि खे थींदी, हाणे ॿियनि ॿारनि खे कीअं बचायो वञे उन बदि अचो था। अच्छा, हिन जो इंक्यूबेशन पीरियड या केतिरो टाइम में ख़ुदि पाण ई, छो त हीअ त ऑटोइम्यून डिज़ीज़ मतिलबु पाण ई ख़ुदि ठीकु थियण वारी बीमारी आहे, जेकॾहिं हिन जो इलाजु बिल्कुलु अहिड़ो ख़ासि कोन्हे त केतिरनि अरसे में 4 खां 7 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। 4 खां 7 ॾींहंनि में ॿार पाण ई ठीकु थियणु आहिस्ते आहिस्ते रिकवर थी वेंदो आहे। पर असां इन मीज़ल्स खे सिर्फ़ु रिलैक्स कोन था वठी सघूं, छो त मीज़ल्स हितां जेको आहे सो 3-4 ॾींहं खां पोइ निकिती आहे, 7 ॾींहंनि ते पूरी थी वेंदी। पर इन विच में जेको नुक़सानु ॾिए थी, कॉम्प्लिकेशन जेके चऊं था, उहे तमामु ख़तरनाक। कहिड़ियूं कॉम्प्लिकेशन हिकिड़े मरीज़ में थी सघंदियूं? हिकिड़ो ॿारड़ो आहे या वॾो आहे त उन में कहिड़ियूं थी सघंदियूं? हिन में जेको सभ खां वॾे में ख़तरनाक क़िस्म जी जेका कॉम्प्लिकेशन आहे या जो पेचीदगी पाण चऊंसि, उहा नमूनिया आहे। अच्छा, ठीकु आहे न। उहा ॿार में जॾहिं लंग्स ख़राबु थियनि, लंग्स ते असरु थी वेंदो आहे, ॿार जी आहिस्ते आहिस्ते साह तेज़ करणु शुरू कंदो आहे। कॾहिं कॾहिं किन ॿारनि जी जेको आहे सो पासा लॻी पवंदा त जेको आहे सो जंहिंखे पाण चवंदा आहियूं नमूनिया जो असरु थी वञे। त नमूनिया जेका आहे त तक़रीबन 30% ॿारनि में जेको आहे सो नमूनिया उन्हनि ॿारनि में जेके मीज़ल्स जे करे थी सघे थी। ऐं उहा नमूनिया तमामु घणो फैटल हूंदी आहे, तमामु घणो जेका आहे सा मॉर्बिडिटी बि कंदी आहे, मोर्टेलिटी कंदी आहे। उन खां पोइ सीवियर नमूनिया थी वञे थी। ॿिए नंबर ते जेको आहे उहो आहे डायरिया। अच्छा, मीज़ल में डायरिया बि थींदी आहे। इहे साॻा दाणा आंडनि ते निकिरनि था, जंहिं करे ॿार जेको आहे सो हिकिड़ो डायरिया जो शिकार थिए थो, बदहाज़मी जो शिकार थिए थो। उन खां पोइ डिहाइड्रेशन शुरू थी वञे। डिहाइड्रेशन जेका ॿार वधीक अपाहिज थी थो वञे, उहा डिहाइड्रेशन उनखे आहिस्ते आहिस्ते मेल न्यूट्रिशन ॾे वठी थी वञे। उन खां पोइ त तव्हांखे ख़बर आहे मेल न्यूट्रिशन जो मतिलबु आहे त ॿार जी ग़िज़ा बिज़ा ख़तमु थी वई, हाणे ॿार खे बीमारी वधीक जेको आहे सो तकलीफ़ ॾींदी। टीं जेका कॉम्प्लिकेशन जेका असां वटि अचनि पिया ऐं उन्हनि में तक़रीबन 10% ॿारनि में थिए थी। 10% ॿारनि जो मतिलबु आहे त तव्हां 100 मां 10 ॿारनि खे चई सघो था, उहो आहे एनकेफ्लाइटिस, पोस्ट मीज़ल्स एनकेफ्लाइटिस या मीज़ल्स विथ एनकेफ्लाइटिस, जंहिंमें ॿार खे गर्दन तोड़ बुख़ार थो थिए। ॿार जेको आहे सो दाणा निकिता, दाणा निकिरण खां पोइ ठीकु थियणु शुरू थी आहे। उन खां पोइ अचानक ॿार खे फिट्स पइजी आहे, झटका थी विया, या ख़ुदा न ख़ासा ॿार बेहोशी थी वञे थो। त उहा हिकु तमामु क्रिटिकल कंडीशन आहे जंहिंमें ॿार तमामु घटि सर्वाइव कनि था। उनखे चवंदा आहिनि पोस्ट मीज़ल्स एनकेफ्लाइटिस। त इहे उन खां पोइ कननि ते बि काफ़ी हुनजो असरु थिए थो, अखियुनि ते तमामु वॾो घणो असरु थिए थो। ऐं विटामिन ए जी अगरि कंहिं ॿार में घटिताई आहे, जेको अॻु में ज़िक्र कयोसीं पाण, त उन्हनि ॿारनि खे अगरि ख़ुदा न ख़ासा जेको आहे सो
उड़ी थिए थी त उन्हनि ॿारनि में नज़र जी कमज़ोरी या नज़र बिल्कुलु ख़तमु थियण जो अंदेशो तमामु घणो हूंदो आहे। ही मैसिव जेके पेचीदगियूं आहिनि या कॉम्प्लिकेशन्स आहिनि उड़ीअ जूं उहे तव्हांखे ॿुधायां पियो। उन खां अलावा इन मीज़ल्स बज़ाति कुझु 7-8 ॾींहंनि में सही थी वञे थी। उन खां पोइ ओवरऑल जेको ॿार हिन 6-7 ॾींहंनि में ग़िज़ा जी कमीअ जो शिकार थियो, इन्फेक्शन थिया, मुख़्तलिफ़ प्रॉब्लम थिया, उन खां पोइ ॿार जेको आहे सो मेल न्यूट्रिशन शिकार थिए थो। मेल न्यूट्रिशन जी आख़िरी कॉम्प्लिकेशन आहे जंहिंमें ख़ुदा न ख़ास्ता ॿार जी डेथ थी सघे थी। घणा ॿार जेके आहिनि वीचारा जेके सर्वाइव करे वेंदा आहिनि उहे अंडर वेट थी वेंदा आहिनि आफ्टर मीज़ल्स इन्फेक्शन। छो त असां वटि हिकिड़ो ॿिया कल्चरल पैटर्न बि आहिनि त ॿार खे अगरि उन ते अचूं था त उड़ी जे अंदरि ज़ाहिर आहे कल्चरल पैटर्न अलॻि आहिनि, उन खां अलावा इलाजु अलॻि आहे ऐं असां सुस्ती बि करे वेंदा आहियूं, देरि सां बि वेंदा आहियूं, इलाजु बि घटि थींदो आहे, इम्यूनाइज़ेशन बि न आहे, मतिलबु असां ख़्यालु घटि कंदा आहियूं, इन करे ॿार वधीक मुतासिर थींदा। डॉक्टर साहिबु तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन बख़्शूं तव्हां हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर मोहम्मद नवाज़ गाहे सां शुरू कयूं। डॉक्टर साहिबु वक़्फ़े सां पहिरीं तव्हां ॻाल्हि पई कई त जॾहिं मीज़ल्स या खसरो थिए थो त ॿार ॾाढा वधीक कमज़ोर थियनि था, उहे ॿियनि बीमारियुनि जा या ॿियनि कॉम्प्लिकेशन जा बि जेके से शिकार थी वञनि था। अच्छा डॉक्टर साहिबु 6 महीननि खां पहिरीं जॾहिं उमिरि हूंदी आहे ॿार जी त पहिरीं उनखे मीज़ल जो टीको छो न लॻाराईंदा आहियूं? तमामु सुठो सुवालु कयो आहे तव्हां। मीज़ल्स बेसिकली जेको आहे सो मदर जे तरफ़ां जेके एंटीबॉडीज़ ॿार में हूंदा आहिनि जेके उहे 6 महीननि ताईं घटि में घटि ॿार खे सुठी सपोर्ट ॾियनि था। असां वटि इहो अॻु में इहो कंसेप्ट हो त 9 महीननि ताईं एंटीबॉडीज़ हूंदा आहिनि ॿार जा, जंहिंजे करे हुनखे मीज़ल्स जी वैक्सीन ज़रूरत कान्हे, जेके तव्हांखे ख़बर आहे त 9 महीननि ते उड़ी जो टुको लॻायो वञे थो। पर हाणे जॾहिं तमामु घणो ब्रेकडाउन शुरू थी विया आहिनि, 6 महीननि जा ॿारनि खे बि उड़ी थी आहे, 7 महीननि जे ॿारनि खे थी आहे, इन करे मां इहो सुवालु न त मूंखे 9 महीननि जो तव्हां लॻाईंदो, पर अक्सर 6 जे लाइ हाणे रिकमेंड आहे। हा त इहे जेके आहिनि से असां वटि जेके केस अचनि पिया 6-7 महीननि जे ॿार खे, उहो उन वक़्तु अचनि था त तमामु घणो ब्रेकडाउन थिए थो, तमामु घणो जेको आहे पकड़िजी वञे थी, त अहिड़ा ॿार सफ़र थियनि था। पर उनजे बावजूदि उन्हनि ॿारनि में कुझु न कुझु मदर जी तरफ़ां इम्यूनिटी हूंदी आहे जो उन्हनि ॿारनि खे एतिरो ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु कोन थो थिए, न कंदो आहे 6 महीननि ताईं न कंदो आहे। कॾहिं को डॉक्टर साहिबु तव्हांजे जॾहिं एॾी वॾी प्रैक्टिस आहे, को अहिड़ो ॿार आयो 4 महीननि जो हुजे 5 महीननि जो उनखे बि उड़ी थी हुजे? मुंहिंजे पर्सनल प्रैक्टिस में त अहिड़ो ॿारु आयो कोन्हे को। कुझु डायग्नोस अहिड़ा आया आहिनि जेके मुख़्तलिफ़ GPs या पेरेंट्स वठी ईंदा डॉक्टर साहिबु हिनखे उड़ी त कान्हे का, पर असांजे पंहिंजी क्लिनिकल हिकु असेसमेंट हूंदी आहे त तक़रीबन 5-6 महीननि जे ॿार ताईं का ख़ासि 6 महीननि खां ऑनवर्ड जेको अॻिते जो एज जो ॿारु आहे। पोइ तव्हां जे लाइ ॼण WHO या हिकिड़ी रिकमेंडेशन आहे त भई जॾहिं ॿारु 9 महीननि जो थिए त उनखे मीज़ल जो टीको या खसरे जो टीको ज़रूरु लॻाइजे, उनखां अॻु में न लॻाइजे। पर जेके ॿार 6 महीननि खां वठी 9 महीननि जे अंदरि जेके मुतासिर थियनि था उन्हनि जे लाइ पोइ छा कजे? उहो टीको छो 6 महीने ते लॻाइजे? उन में गुंजाइश आहे ऐं बिल्कुलु लास्ट 2 साल पहिरीं जेको तमामु घणो ब्रेकडाउन थियो उन में इहो रिकमेंडेशन थी त जिन जे इलाइक़नि में उरड़ी पखिड़ियल आहे उन्हनि में 6 महीननि खां मथे जेके ॿार आहिनि 7 महीननि जा 8 महीननि जो उन्हनि खे मीज़ल्स टुको हयो वञे। हिकिड़ो ब्रेकडाउन आहे त जहिड़े नमूने सां जीअं हाणे 10 साल जे ॿार खे भाई थी वञे जॾहिं ब्रेकडाउन थिए थो त अहिड़े नमूने सां इहा हिकु रिकमेंडेशन थी हुई। पर ओवरऑल जेको पूरी दुनिया जो कंसेप्ट इहो आहे त 9 महीननि ताईं ॿार में मदर जी तरफ़ां इम्यूनिटी हूंदी आहे ऐं हीअ एतिरो ख़ुदा न ख़ास्ता को कॉम्प्लिकेटेड कोन थियो आहे बिफोर 9 मंथ। ॿारनि में रेश निकिरे थो पर कुझु न कुझु पार्शल इम्यूनिटी हुनखे मिले थी जंहिंजे करे उहो ॿारु सेफ रहे थो। पर जेके घणी मॉर्बिडिटी ऐं मोर्टिलिटी थिए थी, नुक़सानु थियनि था ॿार में, जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता बीमारी जे इन उड़ी जे करे अमवात थियनि था या ख़ुदा न ख़ास्ता ॿियूं कॉम्प्लिकेशन थियनि थियूं, उहे 9 महीननि खां मथे जेके ॿार उन्हनि में थिए। घणा टीका? सिर्फ़ु हिकिड़ो ई टीको जेके 9 महीननि में असां खसरे जो या उड़ी जो लॻायूं त बसि उहो काफ़ी आहे? न, घटि में घटि 2 टुकनि जी रिकमेंडेशन आहे। हिकिड़ो तव्हां 9 महीननि ते ऐं ॿियो तव्हां जेको आहे सो 14-15 महीननि ते लॻे थो, 1.5 साल जी उमिरि ते। अच्छा, हा, त 2 टुका त EPR ॿारनि ते या 15 ते लॻायो। अच्छा, जेकॾहिं 6 महीननि 7 महीननि में लॻी वियो आहे त पोइ बि 9 महीने ते लॻाइजे? न, पोइ तव्हांखे बूस्टर डोज लॻाइणो पवंदो जेको आहे सो 14 महीननि ते। अच्छा डॉक्टर साहिबु, हिकिड़ी चवणु आहे त जॾहिं उरड़ी कंहिं ॿार खे थी वञे, भले उहो 7 महीननि जो हुजे या 12 महीननि जो हुजे या 2 सालनि जो हुजे, उहा जॾहिं हिकु दफ़ो थी वई त ॿीहर उनखे जेका उरड़ी न थींदी, उनजी इम्यून ठही थी वञे, उनखे टीके जी ज़रूरत न आहे। पर छा जेकॾहिं कंहिंखे उरड़ी थी चुकी आहे, जेकॾहिं ॿीहर उनखे टीको लॻाए सघिजे थो? बिल्कुलु लॻा। असां वटि अॻा खां इहा प्रैक्टिस आहे त ॾिसो न, कंहिं ॿार खे उड़ी थी त आहे पर उन वक़्तु उनजा कॉम्प्लिकेशन्स कोन आया आहिनि। इम्यून थी वियो, हिकिड़ो क़िस्म जो रेयर केस में थियो आहे। उड़ी जा 2-3 ॿिया क़िस्म जीअं जर्मन मीज़ल्स आहे। जर्मन मीज़ल्स उड़ीअ वांगुरु हिकिड़ो क़िस्म जो मामूली रेश आहे जेको जिस्म ते निकिरे थो ऐं रुबेला वायरस जे करे थींदो आहे ऐं उहो 3 ॾींहंनि में ख़तमु थी थो वञे। उनखे माण्हू उड़ी सम्झी
इग्नोर करे छॾनि था। हिकिड़ी हूंदी आहे तमामु सीरियस क़िस्म जी जेका एक्टिव क़िस्म जी जेका मीज़ल्स आहे या उरड़ी आहे, उन में त पोइ उन ॿार में एंटीबॉडीज़ ठहे त उनखे बि वैक्सीन करण जी ज़रूरत कान थी पए। पर 6 महीननि खां 9 महीननि खां अॻु में कंहिं ॿार खे थी आहे त उहा मूं तव्हांखे ॿुधायो त रेयर थींदी आहे ऐं तमामु लाइट थींदी आहे। त अगरि 6 महीननि खां अॻु में कंहिं ॿार खे थी आहे उरड़ी त उनखे ज़रूरु वैक्सीन कराए सघिजे। ऐं जेकॾहिं वॾी उमिरि 2 साल 3 साल में थी आहे टीका न लॻाइनि त पोइ त उनखे ज़रूरत कोन्हे, छो त असां वटि इहा त 10 सालनि ताईं बि तव्हां चओ त खसरे जो उरड़ी जो टीको लॻाराए सघिजे थो। उहो ॾिसो हिकिड़ी जॾहिं ब्रेकडाउन थिए थो, जीअं पोलियो जे पाण मुंहुं हलायूं पिया, जिन ॿारनि पोलियो पीतल बि आहे उन्हनि खे असां पियारियूं पिया। पर हिकिड़ो जेको नेशनल इम्यूनाइज़ेशन प्रोग्राम में जेको अचे थो त जेके ब्रेकडाउन जे क़िस्म जी हाणे क़िस्म मुंहुं जेका असां कई वेंदी शुरू मीज़ल्स जे ख़िलाफ़ु, उन में जेका रिकमेंडेशन उनखे उहो बि करिणो पवंदो। पोइ जिन खे टुका लॻनि उनखे सेकेंड डोज़ लॻाइणो पवंदो, जिन खे उरड़ी थी वई आहे उन्हनि खे लॻाइणो पवंदो, उनजो को नुक़सानु त कोन थींदो। असां वटि हिकिड़ो कंसेप्ट आहे त जेकॾहिं उरड़ी नज़र अचे थी ॻोठनि में, वाहणनि बस्तियुनि में, असांजी ॿाराड़ी में, शायदि हिते कराची में या वॾनि शहरनि में बि ईअं हुजे त जॾहिं उरड़ी कंहिं ॿार खे ज़ाहिर थिए थी, नज़र थिए थी, त वालिदीन छा कंदा आहिनि, उनखे लिकाए छॾींदा आहिनि, हवा खां बचाईंदा आहिनि, खाधो घटि ॾींदा आहिनि त इहा पाण ई ठीकु थी वेंदी। तव्हां छा था सम्झो त इहो अहिड़नि कमरनि में उन्हनि ॿारनि खे या उन मरीज़नि खे रखणु घुरिजे, उन्हनि खे अहिड़ा मुख़्तलिफ़ खाधा न ॾियणु घुरिजनि? साइंस छा थी चवे त उन्हनि ॿारनि खे उनजो केयर, उनजो इलाजु कीअं कजे, या उहो पुराणो तरीक़ो सही आहे? न, बिल्कुलु 100% इहो तरीक़ो ग़लति आहे। जॾहिं कंहिं ॿार खे को बि इन्फेक्शन थिए थो, उरड़ी तमामु ख़तरनाक इन्फेक्शन आहे, उन ॿार खे ग़िज़ा जी ज़रूरत आहे, उनखे एनर्जी डेवलप करण जे लाइ, उनखे इम्यूनिटी डेवलप करण जे लाइ उनखे खाधे खुराक जी ज़रूरत आहे। हिकिड़ी तरफ़ त उनखे बीमारी जेका तकलीफ़ ॾेई वेठी आहे, ॿिए तरफ़ हुन ॿार में जेका पंहिंजी थोरी घणी जेका असां स्टेबिलिटी आहे उहा असां उनजी ग़िज़ा बंदि करे उनखे ख़तमु करे छॾींदा, जंहिंजे करे उहो अंडर वेट थियणु शुरू थी थो वञे, मीज़ल्स उनखे वधीक नुक़सानु ॾिए थी, का बीमारी आहे। तव्हां त ॿार जे खाधे पीते जी ॻाल्हि कई, असां वटि अहिड़ी फैमिलियूं अचनि थियूं जेके जॾहिं मीज़ल्स या उरड़ी कंहिं घर में थिए थी त घर में जेको आहे रध पचा गोश्त मुर्गी वग़ैरह बंदि था करे छॾनि, त इन जो जेको आहे सो ख़ुशबू ॿार ताईं न वञे। ॿी ॻाल्हि तव्हां अचे त हिनखे जेको आहे सो वेड़े था छॾनि, मुख़्तलिफ़ कपिड़े में लिकाए था छॾनि, इहो बि 100% ग़लति तरीक़ो आहे। अहिड़े ॿार खे हाइजीनिक रखणु खपे। अगरि फीवर न आहे, ॿार स्टेबल आहे त हुनखे रोज़ तड़काइणु खपे, साफ़ु सुथिरो रखणु खपे, ॿार जी हाइड्रेशन जो ख़्यालु रखणु खपे, हुनखे पाणी। खाधे में छा शामिल हुजे, खाधनि में ॿारनि जे या वॾनि जे, जेकॾहिं हुनखे उरड़ी आहे त छा छा खाधे में शामिल हुजे? हिकिड़ो ॿार आहे जेको सिर्फ़ु मदर फीड ते आहे, उनखे त ज़ाहिर आहे कि उहो त 6 महीननि जो आहे, 10 महीननि जो, पर कुझु ॿार मथां जेके नॉर्मल डाइट आहे, असां कंहिंखे रिकमेंडेशन कान्हे का, पर चवंदा रिच डाइट हुअणु खपे उन ॿार जी। तव्हां हुनखे बेतो ॾेई सघो था, तव्हां हुनखे मखणु ॾेई सघो था, हुनखे मानी ॾेई सघो था, चांवर ॾेई सघो था, भाॼी ॾेई सघो था, फ्रूट ॾेई सघो था, खीरु पीआरे सघो था। नॉर्मल जेको तव्हांजी रूटीन आहे उन में ॾियो, बल्कि उन ॿार खे जंहिंखे उरड़ी थी आहे उनखे हिकिड़ो एक्स्ट्रा कैलोरिक जेको आहे डाइट ॾियणु खपे, जंहिंजे करे हुन में वधीक कैलोरीज़ डेवलप थियनि, जो हुन ॿार में जेको आहे सो इन्फेक्शन खे बर्दाश्त करण जी क़ुवत पैदा थिए। अहिड़े ॿार खे त वधीक जेको आहे सो इम्यूनिटी ज़रूरत आहे, वधीक ग़िज़ा जी ज़रूरत आहे। अच्छा, तव्हां छा सम्झो जेकॾहिं जंहिं ॿार खे उरड़ी आहे उनखे ज़रूरी आहे त इस्पताल में दाख़िल करे उनजो इलाजु कजे? न, बिल्कुलु न। छो? उरड़ी त ख़तरनाक आहे। ॾिसो न, लास्ट जेको ब्रेकडाउन थियो हुन में काफ़ी डेथ बि थी आहे, अमवात बि थिया, त पोइ छो न ॿारनि खे दाख़िल कजे इस्पताल? ॾिसो, उरड़ी त हिकिड़ो इन्फेक्शन आहे जेको 3 खां 7 ॾींहंनि में ख़तमु थी वञे, दाणा निकिरनि था। उन में डिपेंड करे थो तव्हांखे जीअं दाणा निकिरनि था, ॿार खे डॉक्टर ताईं ज़रूरु पहुचायो। अच्छा, डॉक्टर जो हाणे कमु इहो आहे त हुनखे ॿारनि जे पेरेंट्स जेको आहिनि उन्हनि खे ज़रूरु अवेयर करे त डेंजर साइंस कहिड़ियूं आहिनि, ख़तरनाक निशानियूं कहिड़ियूं आहिनि। जेकॾहिं उहे हुजनि तव्हां 2 ॾींहंनि खां पोइ ॿार खे वठी अचो या ॿिए ॾींहं ते वठी सघो था। जीअं हिकिड़ो ॿार आहे जंहिंखे ख़ुदा न खासा जंहिं वक़्तु डॉक्टर वटि पोइ उन नज़रो जो काम हो, त हाणे उनखे अगरि एडवाइस असां कयूं था, सम्झायूं त हिन ॿार खे अगरि ख़ुदा न खंघि वधी वञे, खीरु पीअणु छॾे ॾिए, खाधो खुराक छॾे ॾिए, या निढाल थी वञे, या साह जी तकलीफ़ थिए, तेज़ साह खणे, त वापसि वठी अचो। जॾहिं कंहिं न कंहिं ॿार में ख़ुदा न खासा का कॉम्प्लिकेशन ज़ाहिर थिए थी, पेचीदगी थी शुरू थिए थी, कंहिं स्टेज ते हली जेको आहे सो उरड़ी जे करे, जंहिंमें तव्हांखे ॿुधायो नमूनिया आहे, डायरिया आहे, या जेको आहे सो गर्दन तोड़ो बुखार आहे, उन कंडीशन में त एडमिट करिणो पवंदो। डॉक्टर साहब, मां ज़रूरु पुछंदुसि त उहे कहिड़ियूं ग़लतियूं असां करियूं था, वालिदीन ॿारड़ी में रहनि था या डॉक्टरनि वटि देरि सां पहुचनि, कहिड़ी ग़लती करियूं था जो ॿार कॉम्प्लिकेशन में हलिया था वञनि? उहे मां ज़रूरु तव्हां पुछां, पर वक़्तु नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। डॉक्टर साहब, मुंहिंजो सवाल इहो आहे जेको मां वक़्फ़े सां पहिरीं पुछियो, त उहे कहिड़ियूं ग़लतियूं वालिदीन खां या डॉक्टरनि खां या असांखां थी वञनि थियूं जो ॿार कॉम्प्लिकेशन में हलिया था वञनि, मुंझारनि में हलिया था वञनि, ऐं ॿार एतिरो ख़तरनाक इहे उरड़ी थी वञे जो ॿार वाक़ई जेके मौत जो शिकार थियनि? कहिड़ियूं ग़लतियूं किथे थियनि थियूं असां खां? ॾिसो, ग़लतियूं हिते हिकिड़ो जेको आहे सो
टिनी सिस्टम में जेको आहे सो गड़बड़ थिए थी। नंबर 1 त पेरेंट्स खे अवेयरनेस शायदि वालिदैन खे एतिरी ॼाण कोन्हे, वालिदैन जेको आहे सो वैक्सीनेशन कराइण में देरि कनि था या उन वक़्तु कराइनि था जॾहिं ब्रेकडाउन थिए थो, बीमारनि जो पोइ भॼनि था हाणे वैक्सीनेशन कयो। उन में कुझु ॿारनि में इन्फेक्शन थी चुको हूंदो आहे, कुझु में एतिरो सीवियर हूंदो आहे त वैक्सीनेशन उते कमु कान कंदी आहे। ॿी जेका थोरी डिफिशियंसी महसूसु थिए थी डॉक्टर वटि थिए थी त डॉक्टर असां वटि सॉरी टू से इहो चवणु जाइज़ थी वियो आहे त जेको आहे सो एंटीबायोटिक जा असां घणो शौक़ीन थी विया आहियूं। त हर पेशेंट आयो उनखे एंटीबायोटिक ॾेई बुखार जी दवा ॾेई, पर हिकु अवेयरनेस टाइप ते जेको आहे प्रोग्राम करण जे लाइ त उन ॿार खे असां वैक्सीनेशन कार्ड हिकिड़ो दफ़ो चेक करे वठूं। उनजे पेरेंट्स डॉक्टर साहिबु बाबा तव्हांजो ॿियो चक्कर अचो त हुनजो कार्ड त खणी अचिजो त ख़बर पए त कोई वैक्सीनेशन रजी त कान वई आहे। ठीकु आहे, इहे अहिड़ियूं वैक्सीनेशन जेके गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान फ्री लॻनि न कहिड़ियूं ग़लतियूं, माना वालिदैन देरि सां था पहुचनि या उनखे ख़बर नथी पए या डॉक्टर डायग्नोज़ नथो करे, ग़लती ऐं तव्हांखे टिनी ॿुधायां पियो, टिनी में पेरेंट्स में आहे। हिकिड़ो नंबर 1 त पेरेंट्स में सुस्ती आहे, सुस्ती आहे, ठीकु आहे। नंबर 2 त डॉक्टर असांजा कम्युनिकेट कोन था कनि, सही नथा कनि, पेरेंट्स खे अवेयर कोन था कनि त बाबा हीअ उरड़ी जो टुको बि लॻाइणो आहे, हीअ 9 महीननि थियण वारो ॿार हिन ॿार खे जॾहिं बीमारी थी वञे उन दौरान जी ॻाल्हि करां। उन दौरान ॾिसो जेको आहे सो असां जीअं तव्हां हिकिड़ो कल्चरल पैटर्न ॿुधायो त हीअ त फलाणे ॿार खे बि थी 5-7 ॾींहं रही उनखां पोइ ठीकु थी वियो, या हिनखे कंहिं मौलाना साहिब वटि वठी वियासीं, हुन कुझु जेको आहे सो पढ़ी पोइ सही थी वियो। इहे कल्चरल जेके पैटर्न हलनि था उन्हनि जे करे असां हर ॿार खे मामूली न वठूं। अगरि 10 ॿारनि खे उरड़ी थिए थी त 10 ॿारनि में हिकिड़े ॿार खे ख़ुदा न ख़ास्ता गर्दन तौरु बुखार थी सघे थो उरड़ी जे करे। ठीकु आहे न, हाणे असां जेको आहे सो उन्हनि खे अगरि हर ॿार खे नॉर्मल वठूं त जेको आहे सो सम्झो त 5 माण्हू छतां टुपो ॾियनि था त हिकिड़े खे धकु लॻो, 4 खे कोन लॻो, त अहिड़े नमूने सां असां चवंदा बाक़ी ॿिया सभु सही। तव्हां सम्झो था कुझु 1-2 ॾींहं जेके वालिदैन वटि डिले थिए थी पोइ डॉक्टर बि उनखे सही तवजो नथा ॾियनि, इन करे कॉम्प्लिकेशन थियनि थियूं, ॿार ऐं चवणु चाहियां थो तव्हांजो डॉक्टर सां कम्युनिकेशन हुअणु खपे। तव्हांजे ॿार खे नंबर 1 त जॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कोई ब्रेकडाउन थिए थो, थोरो घणो नज़लो बुखार थिए थो, तव्हां डॉक्टर सां ज़रूरु कंसल्ट कयो। उनखां पोइ हुनखां फीडबैक वठो त डॉक्टर साहिबु वरी तव्हां करे ॾेखारिणो आहे। डॉक्टर जो बि ख़ुदि कमु आहे त ख़ुदा न ख़ास्ता अगरि मीज़ल्स जो हुनखे थोरो घणो शक महसूसु थिए थो त हुनखे चए थो 2 ॾींहंनि खां पोइ ठीकु आहे। असां थोरो अॻिते था हलूं हुन लाइ त छा डायग्नोज़ कीअं कंदो, जेकॾहिं ॿारड़ो मरीज़ तव्हां वटि आयो त तव्हां हुनजो सुञाणप कीअं कंदो, हिन जो ख़ासि टेस्ट कंदो या क्लिनिकली ॾिसी बसि तव्हां इलाजु शुरू कंदो? ॾिसो हुनजा लेबोरेटरिकली बि हिनजो डायग्नोज़ आहे, ब्लड जे थ्रू, यूरिन जे थ्रू, स्टूल थ्रू आहे, पर असां जेको सो 99% ही जेको मीज़ल्स जो इन्फेक्शन आहे उहो क्लिनिकल डायग्नोज़ कबो, नज़र अची थो वञे, डायग्नोज़ थी थो वञे। हिकिड़ो ब्रेकडाउन स्प्रेड थिए थो, उनजी ख़बर आहे त हिन ॿार खे दाणा निकिरी आया आहिनि, हीअ पैटर्न हुनजो आहे, ॿार जी कंडीशन्स आहे। हाणे सिर्फ़ु उन डिसाइड इहो करिणो आहे एज़ ए डॉक्टर त हिन ॿार खे छा होम मेड सर्विस ॾियणु खपे त घर वञी जेको आहे इलाजु थिए या हिन ॿार खे एडमिट कयो वञे। अच्छा, इलाजु छा आहे हिन जो, को ख़ासि इलाजु आहे? मीज़ल्स जो बज़ाते ख़ुदि को इलाजु कोन्हे। ठीकु आहे, इन जो इलाजु आहे त ॿार खे तव्हां प्रॉपर ग़िज़ा ॾियो, ॿार जी डिहाइड्रेशन जो ख़्यालु रखो, अगरि हुनखे दस्त थियनि था त ORS वग़ैरह पाणी वाणी जी कमी न थियणु खपे। ॿार जी खाध खुराक बिल्कुलु नॉर्मल जेका तव्हांजे घर में नॉर्मल ॿार खाईंदड़ आहे उहा खारायो। उनखां अलावा ॿार खे वधीक जेके एनर्जिक फूड अचनि था जीअं गिह मखण, बुखार जी दवा ॾियो। नज़ले ज़ुकाम जे हवाले सां माखी वग़ैरह में पाणी मिलाए करे उहे पीआरे सघो था। मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेको आहे सो ॿार खे हाइजीनिक रखो, हुनखे रोज़ु तड़ करायो, साफ़ु सुथिरो रखो। दाणनि ते अगरि तमामु घणी जेको आहे सो इचिंग थिए थी, ख़ारिश थिए थी, उन लाइ लोशन अचे थो, उहो लॻाए सघो था। पर इहे सभु कुझु करण जो मक़सदु इहो कोन्हे त मीज़ल्स जो को इलाजु ॿियो बि कोन्हे को। अगरि ख़ुदा न ख़ास्ता कंहिं ॿार में मीज़ल्स थिए थी, नॉर्मल पैटर्न में इहो इलाजु आहे, पर उन में जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं में का पेचीदगी थी वई त नमूनिया थी वई त नमूनिया जो इलाजु अलॻि थींदो। अगरि कंहिं में डायरिया थी वई या दस्त थी आहे, ॿार में पाणी जी कमी थी त उनखे ज़रा ड्रिप लॻाइणी पवंदी। अच्छा डॉक्टर साहिबु, ॻाल्हि इहा त जेकॾहिं ॿारनि जी केरु वालिदैन वैक्सीन कराइणु चाहे त तव्हां वेठा आहियो वॾी अस्पताल में, त वैक्सीन कीअं कराइजे, किथां कराइजे, थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधायो त उहो आराम सां पंहिंजी जेकॾहिं ॿारनि खे टुकड़ो लॻाए छॾीनि त हिन मुज़ी मर्ज़ उरड़ी खां बची वञनि। ॾिसो तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हीअ वैक्सीनेशन जेका आहे असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान तरफ़ां पूरे पाकिस्तान में फ्री ऑफ कास्ट बिना कंहिं पैसनि जी लॻाई वञे पई। त हर डिस्ट्रिक्ट में जेको आहे सो नंढनि नंढनि सेक्टरनि ते EPI जा सेंटर ठहियल आहिनि, EPI एक्सपेंड प्रोग्राम ऑफ इम्यूनाइज़ेशन जेके गवर्नमेंट जा सेक्टर आहिनि। ऐं हिन वक़्तु इनशाअल्लाह मुंहिंजे ख़्याल में हिन महीने में हिकिड़ी जेको आहे सो टीमूं जोड़े मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मोकिलियूं वञनि पियूं, मुहिम हलाइनि पिया। त छो त इहा उरड़ी जेका आहे असां वटि नंबर 3 किलर थी वई आहे ॿारनि जे लाइ। नमूनिया 2 नंबर ते बीमारी अची वई आहे, जंहिं करे तमामु घणो जेके डेथ थियनि पियूं, ॿार सफ़र कनि पिया। ऐं हाँ तव्हांजो सुवाल त ॿार खे वैक्सीन कीअं कराइजे, त नंबर 1 ख़बर हुजे न, ॼाण ॾियो उन्हनि खे। मुंहिंजे ख़्याल में त जेके चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि,
ख़ासि तौर पे कराची जा ॻाल्हि कंदुसि त चाइल्ड स्पेस जेके बि आहिनि सभु इम्यूनाइज़ेशन जो पाण वटि सिस्टम रखनि था, हिकु त उते वञनि, उते बि कराए सघनि था। गवर्नमेंट जा जेके गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेके बि हॉस्पिटल्स आहिनि, जेतिरा बि सेंटर्स आहिनि उन्हनि में ज़रूरु वञनि उते बि। ऐं जेकॾहिं घर में अचण लॻाइण लाइ जेके टीमूं निकिरंदियूं मुख़्तलिफ़ घरनि में वेंदियूं जेको आहे वैक्सीनेशन करण जे लाइ, त उनखे अवॉइड न कनि, उहे ज़रूरु लॻाइणु खपनि। ऐं उनखां अलावा जेको आहे सो पंहिंजा कार्ड जेके जिन ॿारनि जी इम्यूनाइज़ेशन का कंफर्मेशन कान्हे की हिनखे उड़ीअ टुको लॻो आहे या न लॻो आहे, त ज़रूरु जेके क़रीबी डॉक्टर्स आहिनि, जेके फैमिली फिजिशियन्स आहिनि या जेके वैक्सीनेशन करण वारा डॉक्टर्स बि आहिनि या चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि, उन वटि कार्ड खणी उहे रोज़ु असांजी प्रैक्टिस में पेरेंट्स मुख़्तलिफ़ ॿारनि जा कार्ड खणी अचनि था, त उनखे ॿुधाईं थो हीअ तव्हांजे ॿारनि जी वैक्सीनेशन रहिजी वियूं आहिनि, त उन सां गॾो गॾु ॿी वैक्सीनेशन बि खोड़ आहिनि। पर तव्हां ॻाल्हि कई त हाणे हिन महीने में EPI जे तरफ़ां EPI सिंध जे तरफ़ां हिकिड़ी मुहिम हलाई वञे सॼी सिंध में मुख़्तलिफ़ ज़िलनि में, त भई घर घर वञी या स्कूलनि में वञी या पाड़े में वञी ॿारनि खे जेके उड़ीअ जा टीका लॻाइजनि, त छा जिन ॿारनि खे अॻे नंढ 9 महीने में जेके उड़ीअ जा टीका लॻी चुका आहिनि उहे बि लॻाराइनि या उन्हनि खे छॾे ॾिजे, उन्हनि जो कार्ड चेक करे उन्हनि खे छॾे ॾिजे? छो त वालिदीन कॾहिं कॾहिं पुछंदा आहिनि मुंहिंजे ॿार खे त अॻे लॻल आहिनि त छा ॿीहर लॻारायां, इनखे कीअं क्लियर? अगरि कंहिं ॿार खे 2 डोज़ लॻल आहिनि, अॻे लॻल आहिनि ऐं उनजो रिकॉर्ड मौजूदु आहे त पोइ ज़रूरत कान्हे, कोन्हे। पर जिन ॿारनि खे न आहिनि लॻल या हिकिड़ो कंफर्म कोन्हे को लॻायो या न लॻायो, को कार्ड जेको डॉक्यूमेंटेशन कान्हे का, त उनखे पोइ जेको आहे रिस्क न खणणु खपे, उनखे लॻाइणु खपनि, लॻाइणु खपनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे अॻे त मुख़्तलिफ़ एज लिमिट आहे, हींअर तक़रीबन 9 महीननि खां वेंदे 10 सालनि ताईं 15 सालनि ताईं जेको लॻाए सिंगल डोज़ लॻाए सघिजे थो। बिल्कुलु अच्छा, हिकिड़ो डोज़ लॻाए सघो था। अच्छा, स्कूलनि में जेतिरी उमिरि जा ॿार उन्हनि खे मिलनि उन सभिनी खे लॻाए सघिजे? बिल्कुलु लॻाइणु खपे। अच्छा, जेकॾहिं को ॿारड़ो बीमार आहे डॉक्टर साहब, उनखे उरड़ी मौजूदु आहे, हले थी पई, उहो हिन वक़्तु मुब्तला आहे, त उन उरड़ीअ जे बीमारी जे दौरान बि टीको लॻाए सघिजे? न न न, उहो बिल्कुलु जेको आहे सो हिकिड़ो इम्यूनो कंप्रोमाइज़ ॿार हूंदा आहिनि जेके ख़ुदा न ख़ास्ता न सिर्फ़ु जेको आहे सो हिकिड़ो बात उरड़ी हले पई त हिकिड़ो डेंजरस ॿार थी हुनजो को बेनिफिट कोन थींदो। टीके खां अलावा ॿिया कहिड़ा बचाव जा तरीक़ा आहिनि? 2-4 ॿुधायो, टाइम बि ख़तमु थियण वारो। जंहिं ॿार खे उड़ी थिए थी उनजे हवाले सां पुछो पिया। हा, माना हिकिड़ा त टीको लॻारायो त ॿार महफ़ूज़ थी वेंदा, इन खां अलावा ॿिया बि के बचाव जा तरीक़ा? ॿिया जेके त ॿारनि खे तव्हां शुरू खां वठी मदर फीड पे रखो था, ठीकु आहे, हुन में इम्यूनिटी डेवलप थिए थी, मदर जी तरफ़ां काफ़ी एंटीबॉडी अचनि थियूं, उन खां पोइ न सिर्फ़ु उड़ी जे पर हर वैक्सीनेशन खे इंपॉर्टेंस ॾिनी वञे। ठीकु आहे, ॿिया जेके टाइफाइड जा टुका आहिनि या ॿिया जेके गवर्नमेंट तरफ़ां लॻनि था उन्हनि जे हिसाब सां पोलियो आहे, हर शइ खे असांखे जेको आहे सो हाईलाइट करिणो पवंदो। उनखां अलावा ॿार जी जेको आहे नशोनुमा ते ज़रूरु ध्यानु नशोनुमा खाद खुराक जो जेका आहे मूं ॿुधायां जॾहिं उरड़ी खुराक बहितर हूंदी, ॿार मेल न्यूट्रिएंट न हूंदो त उन ते उरड़ी जो हमिलो बि न थींदो। बिल्कुलु, मतलब डॉक्टर साहब उरड़ीअ जो इलाज भी मौजूद है, बचाव भी मौजूद है? बिल्कुल मौजूद है। इलाज को स्पेसिफिक तक कोन्हे, पर कॉम्प्लिकेशन जो इलाज मौजूद है। बाकी जेका वैक्सीनेशन है वो भी मौजूद है। डॉक्टर साहब टाइम खत्म थियण वारो मैसेज छा हूंदो, तव्हांजो पैगाम छा हूंदो? मैसेज जो ॾिसो पंहिंजो पाण में जेको आहे अवेयरनेस पैदा करणु खपे ऐं ख़ासि तौर पे असां हर तरह सां जेको आहे सो हिन वक़्तु बीमारियुनि में घिरिया पिया आहियूं, कॾहिं नमूने जे चकर में आहियूं, कॾहिं डायरिया जे करे असांजा ॿार फोत थियनि पिया, कॾहिं उड़ी जे करे थियनि पिया, कॾहिं अंडरवेट तव्हां थर जो वाक़ियो ॾिठो मेलन्यूट्रिशन शिकार थिया, त उनजो हिकिड़ो ई हल आहे त पंहिंजे डॉक्टर सां कनेक्शन में रहो ऐं पंहिंजे असां वटि हिन वक़्तु हिकिड़ी हथियार रहिजी वियो आहे बीमारियुनि खां बचाइजो, उहो आहे वैक्सीनेशन। मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके बि किलिंग डिज़ीज़ आहिनि तक़रीबन सभिनी जे लाइ वैक्सीनेशन मौजूदु आहे। सिर्फ़ु मख़सूस बीमारियुनि ते फोकस न कजे, हर शइ हर बीमारी असां लाइ ख़तरनाक थी सघे थी। एॾी जिन बीमारियुनि जा टुका मौजूदु आहिनि उन्हनि खे ज़रूरु अवेल कयो वञे ऐं पंहिंजे ॿारनि खे, न सिर्फ़ु ॿारनि खे, कुझु अहिड़ा टुका आहिनि जीअं टाइफाइड आहे, हेपेटाइटिस B, C, इहे वॾनि जे लाइ बि आहिनि टुका, पंहिंजे पाण खे बि सेफ कयो। डॉक्टर साहब वॾी महिरबानी, डॉक्टर मोहम्मद नवाज़ गावा साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आयो। नाज़रीन, डॉक्टर मोहम्मद नवाज़ गावा असां सां गॾु जेको उरड़ीअ बाबति असांखे ॼाण ॾियो, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त ॿारनि जो पंहिंजो ख़्यालु करियो, ग़िज़ा जो ख़्यालु करियो, सफ़ाई सुथराई जो ख़्यालु करियो, जेकॾहिं बीमारी थी वञे त फ़ौरन डॉक्टर ॾे वञो, जेके बि इम्यूनाइज़ेशन जा जेके बि हिफ़ाज़ती टीका आहिनि उहे ज़रूरु लॻाराइजनि, पंहिंजे ॿारनि खे, वॾनि खे बि जहिड़ा बि आहिनि डॉक्टर जे मशवरे जे मुताबिक़। जेकॾहिं डॉक्टर साहब जे हिननि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां हिननि मुज़ी मर्ज़नि खां बचंदा रहंदासीं। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।